जेकर अची हाण त करियां रूह रचंदियूं आयल ढोलीअ साण हुंद घर जी ॻाल्हियूं करियां। अरसे खां इहो इश्तियाक पियो रहियो त फ़िक्र लतीफ़ ते लाइव अचिजे। उहो ज़मानो हुयो त रोज़ाना बुनियादनि ते लाइव अचिबो हुयो, पर पोइ ज़माने जा ख़फ़ा, ज़माने जूं ॻाल्हियूं, उनजे करे लाइव न पिया अची सघियुसि। अॼु अक्टूबर जे पाण 23 तारीख़ में आहियूं। वणझारनि जे हलण जी मुद अचे वरी आहे। सर निसिरी विया आहिनि, कुझु सर बि निसिरिया आहिनि ऐं लोहिड़ा बि गॿिजी विया आहिनि। सर निसिरिया बांध उतर लॻा आव फिरी, मूं तो कारण कांध सह सह सुखाऊं कनि। वणझारनि जो दर्द मूंखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त सिंध जो दर्द आहे। और दोस्तनि खे गुज़ारिश आहे त शेयर कंदा हलो ऐं उन सां गॾोगॾु कमेंट कंदा हलो, छाकाणि त मथे जेके दोस्त जॉइन करे रहिया आहिनि त उन्हनि जो कैमरा टाइप हिकिड़ो आइकन त अचे थो, पर इहा ख़बर नथी पए थो दोस्त केरु आहे। कमेंट कंदो त मूंखे ख़बर पवंदी त कहिड़ो दोस्त आहे, मुमकिन आहे उनखे असां लाइन ते वठूं। दोस्त अचनि पिया, दोस्तनि जे अचण जो सोचियो पियो आहे त ही दोस्त आहे, नज़र थी वई आहे। हा, छतो ख़ान, अदा वालेकुम सलाम। छता ख़ान, तबियत ठीकु आहे? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर सलामत हुजो। सो सामूंडी जी मुद हुजे, लतीफ़ साईं जो सामूंडी उनजी मुद हुजे ऐं पाण भेटाई खे यादि न कयूं त पाण ते हैफ़ आहे। ऐं अॼुकल्ह असां सां इहा सूरत हाल आहे त असां मां ठीकु आहियां, वॾी महिरबानी तव्हांजी लख लाइक़। तव्हां मुंहिंजो हाल पुछो, अचोड़े सूरनि वारियूं करियूं सूर बचार, किनी घणा किनी छोरा कान्हे सूरनि था, हिना जी दातार मूं झोली पाए छलिया। हसन मुजतबा सदा जी लतीफ़, हसन मुजतबा उहो बची वियो आहे मैदान ते ऐं मूंखे उमेद आहे त आवाज़ ईंदो हूंदो। हसन मुजतबा हिकिड़ो अहिड़ो प्यारो नौजवान आहे जंहिंजो हिकिड़ो नज़मनि जो ऐं उनमें ॾाढी उहा इनायतुल्ला हिंगोर जो बची वियो आहे। त उहो हसन मुजतबा जी ॻाल्हि पई कई। तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हसन मुजतबा पोटो आहे सरमंद चांडिये जो। सरमंद चांडियो जंहिं 92 खां वधीक किताब लिखिया ऐं लतीफ़ साईं ते नाविल लिखियो ऐं छा त कमाल जो उहो नाविल आहे। ऐं लतीफ़ साईं जी मौसीक़ी ते तमामु घणो हुनजो कमु कयल आहे। छंद विद्या ते हुनजो तमामु घणो कमु कयल आहे। अला अली कोसा साहिब ख़ुशि शई चङो भलो सभु ख़ैर, मस मस मुंहिंजी महफ़िल में आयो हींअर आहे, तुंहिंजा अहसान जो तूं आए, वॾी महिरबानी थोरा फिक्र लतीफ़ ते थोरी घणी मिड़ी गुफ़्तगू कयूं पिया पंहिंजे अकुल ऐं सम्झ मूजिबि। पंहिंजे जेतिरी बि सम्झ आहे उन तहत पाण उहा कचहरी कयूं पिया। चाहियां पियो त दोस्त घणे खां घणा अचनि त जीअं असां कचहरी खे वधीक मचाए छॾियूं। मूंखे मज़ो त रहे थो। फ़कीर गुलाम नबी साईं बि अची विया आहिनि, रसूल बख़्श शेख साईं जिन बि अची विया आहिनि ऐं ॿिया दोस्त ईंदा था वञनि। ऐं हिरो झलो रोए पके मुहरे हथड़ा, मान मुंहिंजो होए जानी हिन जहाज में। हिकिड़ी वणझारी उहा दाहूं थी करे, रड़ियूं थी करे, पुकारे थी ऐं उहा चवे थी त अर्ज़ु करे हिन जहाज में साईं अंब गोपांग अची वियो। चाहियां थो साईं अंब गोपांग खे असां लाइन ते वठूं त उन सां का कचहरी थिए। टेक्निकल मसाला त थींदा आहिनि ज़रूरु, पर असां कोशिशि ज़रूरु कयूं था त साईं अंब गोपांग खे असां लाइन ते वठूं। पर साईं 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 भला तव्हां रिक्वेस्ट मोकिलियो त ॾाढो भलो थिए, छाकाणि त तव्हांजो शो नथो थिए, तव्हांखे इनवाइट करण जो शो नथो थिए। इहो टेक्निकल कम आहिनि। फ़कीर गुलाम नबी उहो बची वियो आहे। एजाज़ चांडियो असांजो नबी सर जो असांजो दोस्त सदको बाबू, ऐं तव्हां था सदको वञा, लख कुर्ब तव्हांजा।
हाणे छतोखान जा सुवाल ई पंहिंजा आहिनि, उनजा सुवाल आहिनि घणा, उनजा केतिरा। अबू मीर ज़ुबैर चांडियो, साईं लख लाइ अबू मीर साईं, वरी महिरबानी, छा था सम्झो त छा थी ॻाल्हाए। एडवोकेट फेज़ साईं उहो बची वियो आहे। सूफ़ी शफ़क़त मरी, साईं हक़ मौजूद, आबाद हुजो, सदाईं आबाद हुजो, सदा मौजूद। साईं ख़ालिद अली अची विया आहिनि, दोस्त आस्ते आस्ते ईंदा था वञनि, गॾु थींदा था वञनि। जीअं दोस्तनि जो चङो तइदाद थींदो पाण गुफ़्तगू शुरू कंदासीं। ऐं ख़ालिद अली बची वियो आहे। को दोस्त जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहे थो त उनखे लाइन ते वठी सघिजे थो। ऐं उहो उल्फत हुसैन, हीअ असांजी न्याणी आहे जेका हिन वक़्तु इटली में रहे पई, अल्हम्दुलिल्लाह। उनजी ॿ भेणूं ॿियूं बि हाणे इटली पहुतियूं आहिनि, परॾेह में उहा तालीम हासिल पई करे इटली में, शायदि रूम वारे शहर में आहे या किथे आहे, मूंखे ख़बर न आहे। पर उहा बि असांजे प्रोग्राम में शामिल थी आहे। मां भले आया, जी आया, सदा ख़ुशि हुजो। ऐं असांजी ॾाढी निहायती बरजुस्ती अदीब आहे ऐं ॾाढो सुठो लिखे थी। असांजी हुनजे लाइ नेक तमन्नाऊं। हाणे इटली ऐं सम्झा थो माल्टा, ऐं जॾहिं असां तुर्कीअ जे विच में जेको एजियन समुंड आहे, उन एजियन समुंड ते जॾहिं असीं गौर था करियूं त असांखे ख़बर पवे थी त इन समूरे पंध में जेको तमामु डिघो पंध आहे, काफ़ी ॾींहंनि जो पंध आहे, जेको बहिरी पंध आहे उहो तमामु वॾो पंध आहे। अकरम अली मेमूर साईं हली करे आया, उहो तमामु वॾो पंध आहे। उन पंध में जेके ॿेड़ा घोराब, गोल्डन होरन तुर्की शहर जो जेको कमाल जो हिकिड़ो बंदर आहे, उते जॾहिं घोराब उते लहनि था त उते हिकिड़ा कमाल जा मंज़र उहे थी वञनि था। त हसन ऐं हिकिड़ो सुवाल कयो आहे, सो सामूंड जो कहिड़ो तारीख़ी पस मंज़र आहे, हूअ सामूंड जी कहिड़ी समाजी तारीख़ आहे। तमामु ज़बरदस्त गैर मामूली सुवाल आहे त उनजो कहिड़ो पस मंज़र छा आहे। सामूंडी बुनियाद तौर ते लतीफ़ साईं लिखियो हुयो, सिंध जे वणज वापार खे एक्सप्लोर करण जे लाइ त सिंध केतिरी ख़ुशहाल हुई। हा, सिंधी एजाज़ चांडी, आजिज़ चांडी चयो सिंधी समाज जो बदिलियल जेको मिज़ाज आहे। हा, मिज़ाज समाजनि जा बदिलबा आहिनि, पर पहिरियां असल जे सुवाल जो जवाबु ॾेई वठां। ॾाढो शानाइतो सुवाल कयो आहे त कहिड़े पस मंज़र में लिखियो वियो आहे। लतीफ़ साईं इहो सुर बुनियादी तौर ते इन करे लिखियो त जीअं दुनिया खे इहो ॿुधाए सघिजे त सिंधी जेके वणजारा आहिनि उहे वापारी किर्त में केतिरा बरजुस्ता आहिनि, जो दुनिया जे अलाए केतिरनि मुल्कनि में वञनि था। ऐं इन सुर खे जेकॾहिं असीं कपायती सां ॻंढे पढ़ूं, मिसाल तौरु हाणे वण नथा आहिनि ऐं सामूंडनि जे वण जी मुद बि अची वई आहे। हाणे जॾहिं सामूंड जे वण जी मुद अची वई आहे ऐं वण बि लही चुका आहिनि त सिर्फ़ु कपायती जूं जेके कपायतियूं आहिनि उन्हनि ऐट खोले, आॾाणा खोले, उन्हनि खे तेल बेल हणी छॾे फूके, ऐं उहो कपह जेका लथी आहे, वण जेके लथा आहिनि, हाणे उन्हनि ते वई हुननि कपिड़ो ठाहिणु शुरू कयो आहे। हाणे वणजारा जे पहुचण खां अॻु ई जेके पहिरियां ई चूंडा पिया आहिनि त उन ते हुननि कपिड़ो ठाहिणु शुरू कयो आहे। ऐं कपिड़ो ठाहींदियूं हुयूं, पोइ उनजी रंगाई जो कमु थींदो, हुनखे मुख़्तलिफ़ रंग जेका सो अली अकबर मुगरी साईं, सदा थिए लतीफ़, फिरोज़ सुमरो साईं, बिस्मिल्लाह, त हुनखे पूरो रंगाई जो कमु करे ऐं उन खां पोइ पंहिंजे कांधनि जे लाइ, पंहिंजे वरनि जे लाइ जेके हुननि खे विछोड़नि जा वट ॾेई परॾे पूरींदा हुआ ऐं परॾे हलिया वेंदा हुआ, त उनजे लाइ कपिड़ो ठाहे रखंदियूं हुयूं। त जीअं उहो कपिड़ो रुॻो कपिड़ो न हुयो, पर हुन में गरम मसाला हुआ, आज हुयो, उनमें सचा मोती हूंदा हुआ, उनमें इमारत साज़ी जो सामान हूंदो, उनमें अणिया ॿिया वखर हूंदा हुआ जेके उहे खणी मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾांहुं हलिया वेंदा हुआ ऐं पोइ उते वञी वापारु कंदा हुआ ऐं वॾो नालो कमाए सिंध मोटंदा हुआ। इहा हुनजी गैर मामूलियत ई त सिंध मोटंदा हुआ ऐं वेंदा हुआ। हाणे हींअर सियारे जा उन्हनि खे ॿ टे जेका महीना हिते रहणो आहे
पोइ वरी हलियो वञिणो आहे, वणझारनि खे छॾे विछोड़ जा वट ॾेई। ऐं पोइ जॾहिं हू हलिया था वञनि, साईं शायदि हुसैन भुट्टो, साईं मुख़्तियार अली सीलरो ऐं सभई दोस्त आया, मुंहिंजा लख थोरा। जेको बि दोस्त अचणु थो चाहे, ॻाल्हाइण थो चाहे, त हुनखे मुकमल तौर ते हुनखे इजाज़ सां हालीपुर साहिबु आयो आहे, नज़ीर जा हालीपुर साईं, सदा जी लतीफ़ साईं, मुस्तफ़ा दल साईं सदा मौजूद। त सुवाल हुयो हसन मुश्तबा जो। हसन मुश्तबा अमेरिका वारो ई कोन्हे, हीअ हसन मुश्तबा चांडियो आहे, हीअ लाड़काणे जो आहे। ऐं सोनो सोनो जंहिंखे असीं सरमत सॾियूं था, हीउ हुनजो पोटो आहे। ऐं जेको शाह मुराद चांडियो असांजो प्रोफेसर इंतिहाई काराइतो ऐं तमामु सची बची चांडियो हुजण जे करे नथो चवां, पर इहा मुंहिंजे अंदर जी ॻाल्हि आहे। हुन 10 किताब लिखिया आहिनि शागिर्दनि जे लाइ, त बाबा तव्हांखे पंहिंजो मुस्तक़बिल कीअं संवारणो आहे। असां अक्सर मायूस थी वेंदा आहियूं, इम्तिहान में फेल थींदा आहियूं, त पोइ मायूस थी वेंदा आहियूं त हाणे असां अॻिते न वधी सघंदासीं, हाणे असांजो ॿियो को बि ज़रियो कोन्हे। हिन किताब जो टाइटल ई डॉक्टर शाह मुराद चांडियो, डॉक्टर कोन लिखियो आहे, पर PhD फ्रॉम मलेशिया, मलेशिया मां PhD करे आयो आहे। उन जो किताब लिखियो आहे त इम्तिहान में फेल थियणु ज़िंदगी में फेल थियणु न आहे। ऐं इहो कमाल जो टाइटल आहे, मूंखे वणंदो आहे, हुन ते शायदि लिखियो बि हुयो। ऐं मज़ीद हुनजी किताबनि ते अञा मूंखे लिखिणो आहे तमामु घणो। जेकॾहिं उहो बि कैमरा ते कोशिशि कयां थो, जेकॾहिं अचे त हुन खां सुवाल कयूं, पाण लतीफ़ी कचहरी बि जारी रहंदी। ज़रूरी न आहे त पाण could not aid guest, ऐं गेस्ट शायदि शामिल नथो करे सघां, शायदि हुनजे करे। त डॉक्टर शाह मुराद चांडियो मुंहिंजो दोस्त बि आहे, ऐं इहे सम्झो मुंहिंजे घर जो माण्हू आहे। तमामु घणो शागिर्दनि जे लाइ लिखियो आहे। ऐं सिर्फ़ु सरीराग माशिया वारे सां कमाल सुर आहे। रुगो साईं सिर्फ़ु सरीराग न, सामूंडी सरीराग ॿई ठाहियो सुर आहिनि। सरीराग में घणो तणो जेको गोरा बेड़ा साईं कबूल रज़ा शाह साईं उमरकोट खां असां शामिल थिया आहिनि। सुन लख लाइक़, लख अहसान, लख थोरा जो हू असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि। मूंखे रिक्वेस्ट मोकिली आहे, मथां ॻाल्हाइणु चाहिनि लतीफ़ साईं ते, जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहींदा त असां हुनखे लाइन ते वठंदासीं। त सरीराग ऐं सामूंडी इहे ॿाहिरि सुर आहिनि। सरीराग में घणो तणो जेको लतीफ़ साईं जेको कलाम पेश कयो आहे, साईं कबूल रज़ा साईं ॻाल्हाइणु शायदि नथा चाहिनि, त हुन डिक्लाइन कयो गेस्ट खे। त सरीराग ऐं सामूंडी ॿई ॿाहिरि सुर आहिनि। सरीराग में घणो तणो जेको ॿेड़ियुनि जो वहवाह, ॿेड़ी कीअं हलाए, ऐं त हैरत में पइजी वेंदो आहियां त जेको लतीफ़ साईं पेड़ियुनि खे हलाइण जो गुर ऐं फन सेखारे थो, उहो एतिरो त गैर मामूली आहे। साईं आउं सम्झां थो त सूफ़ी ज़ुल्फ़ली बि आयो आहे, ऐं उन ई कोशिशि करियां थो त उनखे एड कयां साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली खे। जेकॾहिं उहे मुंहिंजी रिक्वेस्ट क़बूल कनि था त उन्हनि सां पाण लतीफ़ साईं ते ॻाल्हायूं था। बाबा मूंखे पाणी ॾिजां। राजा सिंधू उहा बि आयो आहे दोस्त असांजो, ॻाल्हाए कोन जा। साईं खे एड करण जी असीं कोशिशि कयूं था, एड थियो, साईं क़बूल कई जेके रिक्वेस्ट। सुहेल बाबा हक़ मौजूद, अरे लॻा पिया आहियो न बाबा पंहिंजे कमकार खे, पंहिंजे फार्म हाउस वारे कम खे। वाह वाह, ज़बरदस्त अची वीडियो ॾिठुमि, वाह वाह थी वई। पाण थोरो रफ़्टप हरूभरू सुॼी वियूं, हरूभरू मुंहुं सुॼाए वियूं, ज़रूरत कान्हे का। असां सभई पंहिंजे सिंध जो हर माण्हू मुंहिंजो माण्हू आहे, उन सां कहिड़ा हिजाब, पंहिंजनि सां कहिड़ा हिजाब। अव्हां सभई मुंहिंजा पंहिंजा आहियो, अव्हां सां मुंहिंजा प्यार आहिनि, अव्हां सां मुंहिंजा तालुक आहिनि, अव्हां सां मुंहिंजूं मोहबतूं आहिनि। त अव्हां सां कहिड़ा हिजाब कया। ईअं लॻंदी त पाणी जो गिलास घुरज थी वियो कोन, सोचींदुसि त फेसबुक ते लाइव वेठो आहे, तंहिं करे हाणे पाणी कीअं घुरिजे, हाणे हीअं कीअं कजे। सभई पाण पंहिंजा पाण। सो सुवाल हुयो अला करे त साईं अलाए छो इंसवर तूं थो ॾे। साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली साईं कुर्ब कयो, आयो न अञा, त तव्हां कोन पिया अचो हुन लाइन ते। सुबुह ॻाल्हि बि कई त दोस्त कंहिं सुवाल कयो सरीराग जो ऐं सामूंडी जो, त सरीराग ऐं सामूंडी ॿाहिरि सुर आहिनि। ऐं अली अकबर मुग़ल इन सुर में वर्ज वापा सां गॾोगॾु औरतुनि जे अहसासनि जज़्बनि जो ज़िक्र आहे, जेके पंहिंजे वरनि खां जुदाई जे ओड़ा में कड़ी कहिड़ी कैफ़ियत सां गुज़ारनि थियूं। नसे तड़ होड़ा कन वायूं वणजारनि जूं,
सरतूं सामूंडनि जा अॼु पिण चिकियम चाह मारीनुम फिराक पारे जो किरनि जा हसन मुश्तबा जा सुवालनि मथां सुवालनि मौजूदु दौर में शालती माण्हुनि खे ॾुखियो छो थो लॻे लतीफ़ साईं ॾुखियो आहे ई कोन नज़ीर जान हाले पोइ रोड़ जो सुवाल अची वियो असां शालती सां सभई सुर अखियुनि ते पर अॼु असांखे सुर मारू मां कुझु ॿुधायो असां मारू माण्हू थर जा असांखे हुन सुर में तमामु वेझिड़ाई नज़र ईंदी आहे मुंहिंजा राणा हाले पुट साहिब मां तव्हां तां सदको वञा अलाह ॾिनो बबुर लतीफ़ साहिब जो वॾो पार्क तमामु वॾो पार्क आहे ऐं माना जो माण्हू आहे उहो बि अची वियो आहे 12वीं ते वरी पाण अलॻि मौज़ू रखंदासीं जीअं त पाण अक्टूबर में हलूं पिया हाली पुट साहिब अदा नज़ीर त अॼु पाण साम्हूं ते जेकॾहिं थोरो ॻाल्हायूं त उहो बहितर आहे पर विच में वरी इहो अचनि था त वरी पोइ मूंखे हुनखे आज्ञा बि करणी थी पवे त हुनजे लाइ माफ़ी थो वठां वालेकुम सलाम अलाह साईं अलाह बबुर साईं वालेकुम सलाम बेवफ़ा थी वियो हुई ख़ुशियो जी सदाई ऐं लतीफ़ साईं जी हू न बूंद जे ॾिठाऊं हाल मोजो चहिरो तहिरो सो उन में हिकिड़ी आहे मिसरा आहे त मिसरा आहे ॾाढी कमाल जी मिसरा आहे हून सलामत सुपरी रसोई मां आहे हून सलामत सुपरी घोरी ता आऊं हाल मोजो जहिड़ो तहिड़ो लतीफ़ साईं थो चवे सो अवां सलामत हुजो सभई असां घुरियासीं अवां तव्हां ऐं पंहिंजी धरतीअ तां अॼु पिण वायूं कनि वणझारा वञण जो वाह शायदि अली हलण हारा सुपरी रुआ तां न रहनि ऐं झलीदी केतिरो आयल सामूंड पग छोड़े जिन विधा बेड़ा बार में पर शायदि साईं हिन खां अॻु में हिकिड़े ॿिए माई ॾे थी वञे उन ॿी माई ॾे जेको वञे थी न उहो आयल खे त पोइ थी चवे आयल सां त पोइ थी गुफ़्तगू करे पर पहिरियां हिकिड़ी ॿी माई ॾे थी वञे पहिरियां थी वञी ससु ॾे वणझार जी मां आहे वणझारो न पलीए ओ मुंहिंजी ससु ओ वणझारे जी अमल वणझारे खे रोकी नथी आयो ॿारे मां पिण थो सफ़र संभे 12 महीननि खां पोइ आयो आहे वरी सफ़र जे लाइ तयारु थी पियो आहे 2 ॾींहं बि मोट कोन रहियो आहे ऐं मूं त हुनजा पे सॼो साल ओसियाड़ा पचाया पर हू 2 ॾींहं बि न रहियो ऐं वरी सफ़र जे लाइ तयारु थी बीह रहियो छाकाणि त मूं पोयां कपिड़ो बि ठाहे छॾियो हुयो हुनजा वखर बि सभु ख़रीदे छॾिया हुआ सो ओ अम्मा मुंहिंजी ससु पंहिंजे पुट खे चयो त रहे छाकाणि छो रहे सही जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हली आहे छा त मुंहिंजो जोबन आहे छा त आऊं हसीन आहियां केॾी न ख़ूबसूरत आहियां केॾी न शानदार आहियां सही जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हली आहे रुआ रहनि न सिपरी आयल कयां कीअं मूंखे चाढ़े कीअं ॿियो वणझारो हो ही मुंहिंजो जोबन ही मुंहिंजी जवानी ही मुंहिंजो हुस्न ही मुंहिंजो एॾी ख़ूबसूरती उहा हुन ते को बि असर न कई वापारी हुयो तंहिं करे माल जो ॾिठई त हलियो वियो हाणे सदाईं वणझारनि वीचारनि खे असीं वेठा हा तानीअ तोरियऊं अरब निकिता अॻियां कोठे कापायतिन खे पर में पुछाऊं अगलड़ी आऊं मूंखां भेड़ा भॻा नथी आयो वरी कापायती में आज न खणी में हलियो कापायती में शायदि अली साईं कादर सोलंकी बिस्मिल्लाह साईं मूसा लाखो साईं लख लाइ कवां जा त हाणे उहा ससु खे तव्हां ॾिनई ससु जी बि पुट न ॿुधी आयल खे ॾिनई सहेली खे ॾिनई उनखे तव्हां ॾिनई उनखे त ज़ाहिर पंहिंजे अंदर जी अहसासनि जो इज़हार कई पोइ भॻी वञी वंच खे वर विधई उलोड़नि न ॾे वर विधई वंच खे रव की रात्रि लालड़ मीलाए वञ म फोड़ाए एॾे सफ़र सुपरी अरे जे नथो रही पोइ ज़ालिम जे नथो रही त हिकिड़ी राति भला मुंहिंजे करे रव थो थियां को महीना कोन रहाईंदसि सॼो साल कोन रहाईंदसि ऐं हसन मुश्तबा जा हा कुर्ब साईं मूंखे जंहिं वक़्तु मिलियो त ज़रूर आकाश FM कुलरी उहो बि असां वटि अची वियो आहे जेकॾहिं आयो हुई त भला हिकिड़ी राति पोइ रहो पोइ तूं भला हलियो वञजां छाकाणि तोखे रहणो त घणा ॾींहं हुयो पर
भागे ॿ ॾींहं रहियो ईअं, अॼु वरी संभरण जी तयारी कई अथई ऐं पोइ अॼु वरी वञी पियो हलियो। इहो मूंसां वॾो ज़ुल्म आहे, इहो मूंसां वॾो अन्याय आहे। ईअं न कर। वापारी मञे नथो। वापारी चए थो ईअं कीअं थींदो? माल्टा जे बाज़ारुनि में, तुर्कीअ जे इस्तांबुल जे बाज़ारुनि में, मुख़्तलिफ़ शहर रूम में अलाए छा हींअर अघ लॻा पिया आहिनि। कपिड़े जा अघ लॻा पिया आहिनि, गरम मसालनि जा अघ लॻा पिया आहिनि, इमारत साज़ जे सामान जा अघ लॻा पिया आहिनि, ऐं पर्स सॼा मोटी उन्हनि जा अघ लॻा पिया आहिनि। ऐं तूं वरी चई रही पओ वापार करियसि, वापार करे उतां जो नाणो कमाए ऐं सिंध खणी अचां, या हिन रोमांस में प्यार में। हाणे जारी वीचारी खे त मोहबत खपे 12 महीना, हुन इंतज़ारु कयो आहे, हुनखे वरी सिंध खपे। वणझारनि चएसि हमेशह वफ़ा जा वरी साईं बिस्मिल्लाह कुर्ब लख लाइ शामिल थियो आहे। वणझारो ईअं न आहे त को वणझार सां प्यार नथो करे, करे थो, पर हुनखे जेका सिंध जी मईशत आहे, उन मईशत जो तमामु वॾो ऊमो आहे त वञा परॾेह में कमाए, नाणो कमाए, वरी सिंध खणी अचां त जीअं सिंध में ख़ुशहाली पैदा थिए। लाया जीअं चिता अलाह उन मां विसरा। बिल्कुलु साईं, बिल्कुलु। साम्हूं ॾींहुं सॼो सरापा रुॻो दर्द न आहे, पर उनमें जेका मईशत जो जेको पहलू आहे, उन पहलू खे असांखे सम्झण जी इलाही घणी ज़रूरत। सो पाण ॻाल्हि पे कई, दादा ससु खे पंहिंजी तव्हां ॾिनई, सहेली खे बि चयईं, ऐं पंहिंजी जवानी जो ज़िक्र बि कई। तव्हां हिकु ॾींहुं हसीन आहियो त मूंखे छॾे पियो वञे। पर उहा वापारी हुयो न मुड़ियो। हुन चयो त बाबा मूंखे त वञिणो आहे, छाकाणि त पंहिंजो मूंखे एजेंट समुंड जा उहे ॾुखिया जेके लहरियूं आहिनि उहे पार पई। मूंखे माल्टा पहुचणो आहे, मूंखे श्रीलंका पहुचणो आहे, मूंखे मुख़्तलिफ़ जॻह ते जेके हुननि जा रूट्स हुआ, हुन ते रूट सिंधी साईं बिस्मिल्लाह आबाद हुजो, उते मूंखे पहुचणो आहे। ऐं पोइ वणझारो नथी उलोड़ण ॾे, पर हुनखे परे करे ऐं हुनखे साईं ज़ुल्फ़कार अली कंबोह खे वरी एड करण जी कोशिशि थो कयां, नथो मुड़े। वञे विसरी शाल जोतो सौदो सिकियो। हाणे उहा वणझारी जी आहत ॾिसो छा कमाल आहे। वञे विसरी शाल जोतो सौदो सिकियो, अञा ऐं काल नथो सफ़र संभे। अरे तूं कल्ह आयो ही, न मुंहिंजे जोबन खे थो ॾिसी, न मुंहिंजी सूंहं खे थो ॾिसी, न मुंहिंजे प्यार खे थो ॾिसी, न मुंहिंजे विछोड़े जो को अहसास थो करी, न मुंहिंजे दर्द में पीड़ाउनि जो को अहसास थो करी। ऐं वरी संभरी पियो ई, वरी वञे पियो वापार ते। वञे विसरी शाल जोतो सौदो। पर सिंध जो वणझारी जी त मानाइतियूं ऐं शाइनातियूं कमाल जूं। उते जॾहिं हलियो पियो त पोयां आवाज़ निकिरेसि, क्या रड़ियूं करे हलियो। अञा कोन विया, अञा हीअं सॾु पंध थी आहे, अञा आवाज़ हुन ते पहुचे थो। शबीर पिया करे छा थो लिखे, जेके छिनाऊं हियणो नंदण पाड़ जीअं, नंदण लाइ जेका पाड़ छिके कढी। अल्लाह छिके छिना यार, या शबीर साईं मुंहिंजा महबूब शबीर पिया कनि। इहा हवाई त कमाल जी, कमाल जी। हींअरो नंदण पाड़ जीअं छिके छिनियाऊं, हाल मुंहिंजो जहिड़ो तहिड़ो। हू मारग मथां, इहा बि हिकिड़ी सिट हुन में आहे, हिकिड़ो बंदि आहे मारग मथां चढ़ी न सघां चोटीअ। ससुई में मूंखे शबीर थो वठी न हल, चढ़ी न सघां चोटीअ मारग मथां, हाल मुंहिंजो जहिड़ो तहिड़ो। हूंद जे ॾिठाऊं हुन सलामत सुपरी खोरी था आऊं, हाल मुंहिंजो जहिड़ो तहिड़ो। सो शबीर साईं कहिड़ी तो ॻाल्हियूं पुछे यार, लतीफ़ साईं। हाणे उहो जो हलियो पियो आहे, वणझारो जो हलियो पियो आहे, ऐं वणझारी जो चवणु न कई त हाणे वणझारी जीअं त सिंधी वणझारी आहे न, त उहा कमाल जी ॻाल्हि करे चए थी, वखर सो विहाए जो पे पुराणो मथीए, वेचींदे विलात में ज़रूर थिए रज़ा, साका हड़ हलाए जो ओॾी थिए अजीब खे। हाणे वणझारी खे चए थी रही हुअं ई नथो, पर वखर साईं नज़ीर अहमद जैसर साहब बिस्मिल्लाह भले आया। हा नसे तरो मूंसां साईं,
कुसा लाकुसा नसे तर होड़ा कन वायूं वणजार जूं सतियूं जो अॻियां थो अचे अञा जो किसो त अॻियां हले थो न वखर सो विहाए जो पे पुराणो न थिए बेचींदे विलायत में ज़रूर थिए न ज़ाए साका हड़ हलाए जो ओॾी खे अजीब खे वखर उहो खणी वञा जेको समुंड जे लहरुनि ते जॾहिं तुंहिंजो ग़ुराब जहाज़ ऐं ॿेड़ो हले त उनजे लहरुनि ते उहो टुटी न पवे शीशे जो सामान मथां खणी वञी पोइ वखर मथां खणी वञी जेको रस्ते में धप करे वञे बदबू करे वञे जॾहिं मार्केट में पहुची त उहो अघु ई न करे उहो तोखां केरु ख़रीद ई न करे ॾिसो त छा वणजारी जो कमाल आहे हुनजी कमालियत जी इंतिहा आहे त जॾहिं हू नथो रहे पोइ बि हुनखे दुआऊं थी साईं पोइ आहे दुआ ॾेई थी वखर सो विहाए जो पे पुराणो न थिए वेचींदे विलात में ज़रूरु थिए न ज़ा साका हड़ लाए जो ओॾी थिए अजीब खे ऐं पोइ हुनखे उहा दुआ ॾेई थी छॾे हाणे जॾहिं उहो हलियो थो वञे त पोयां वणजारनि जूं जेके वस्तूं आहिनि न उहे उदासियुनि जो घर बणिजी थी पवनि छा त उते मंज़र निगारी आहे कीअं त उहे वणजारियूं जेके आहिनि वञनि थियूं जार चर चाटूं ॾे इहा न मोहे सा सदूं उहो करे पंहिंजे कांध जूं औरत वीचारी उनजो ॾोह कोन्हे हूंदो पर उहो पंहिंजो पाण खे ॾोही कंदी आहे छाकाणि त लतीफ़ जी नज़र में इश्क सिर्फ़ु औरत करे सघे थी मर्द इश्क न आहे कंदो इहा इंतिहाई गैरमामूली ॻाल्हि आहे जंहिं ते अवां सभिनी खे गौर करणु खपे त इश्क सिर्फ़ु औरत करे सघे थी मर्द जबरत पूरी कंदो आहे इश्क न कंदो आहे या सॼो मुंहिंजे ख़्याल में इहो कल्चरल बिहेवियर आहे त बाबा मर्द बि इश्क कंदो आहे पर बुनियादी तौर ते मर्द इश्क लाइ कंदो पंहिंजी जबरत पूरी कंदो आहे ऐं औरत इश्क कंदी आहे छाकाणि त उहा प्रोडक्टिव ऐं क्रिएटिव थींदी आहे तंहिं करे इहो इश्क जो सहरो नथी सही औरतुनि जे मथां ईंदो आहे भला त किथे ईअं न हुजे हा त पुनू यको नशे में हुयो एतिरो जेको हितां खां बंबोर खां वठी केच मकुराण जी घणा 100 किलोमीटर आहे उठंदे खयो पिया बसि हमरा जा नशा कोन निकिता हुआ विच में न पिए चई सघियो त मुंहिंजी ससुई आहे पोइ हिते मुंहिंजो नंग आहे पोइ हिते मुंहिंजी जेका आहे सा वञी आहे पोइ हिते तव्हां मूंखे केॾा खयो था वञो पुनू त वॾो वापारी हुयो कमाल जो माण्हू हुयो उनखे मोटाए पियो सघियो पर न ससुई खे लती शइ बंदि कराए ससुई खे बंदि कराए हुन मेहार रुगो मेह जो धन अथसि रुगो मेह जी पुछ मां वठी हुनखे हिकिड़ी ॿ लठियूं हणे हा त मेह हुनखे तारे दरिया जो हुन किनारे करे हा ऐं सुनीअ सां वञी मिले हा पर उहो मग मचाए वेठो आहे वेठो थो खीर जा लोटा पीए वेठो थो जेको आहे मेहूं ॾुहे वेठो थो पाननि खे वेचारे सॼो कुझु वेठो थो करे सुहिणी वीचारी दरिया जे दहशत मां गुज़री दरिया दहशत दम दरिया में जिथे जायूं जानवरनि सॼा ॿेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि पुर्ज़ो पैदा न थिए तख़्तो वञा अथनि उते अणतारुनि साड़ सीड़ लॻाए उते सोने खां पंधु पियो कराए सत्र जी हिफ़ाज़त मारवी खे करणी आहे उमिरि हुनजो सत्र विञाए पियो विञाइण जी कोशिशि पियो करे ईअं सभई जेके औरतूं आहिनि उनजा जेके आशिक आहिनि आशिकी जी दावा था कनि त उन्हनि जे लाइ नज़र पियासीं हा वण ॿाहिरां विया सॼण सभई ऐं रोआं उन लाइ जेके ॾुख विया ॾेई ख़बर कान पई मथे हेठां अलाए कहिड़ी आहे सिट खुटल आहे यार इहो मूंखे नज़र इहो मूंखे अलाए छो भिटाई जो बैत लॻे ई कोन थो इहो भिटाई जो डिक्शन नथो लॻे या त तव्हांखे लिखण में ग़लती थी आहे या छा पर भिटाई जो न पियो लॻे गुल मोहम्मद साईं गुल मोहम्मद वीहड़ो चवांसि या छा सालार मुफ़त दादा कुर्ब सालार त हाणे साईं इहो त ख़ैर मूं इहा ॻाल्हि कई त आशिक जेका आहे सा उहा औरत आहे लतीफ़ साईं औरत खे आशिक करे पेश कयो आहे ऐं मर्द पंहिंजी जबलत पूरी कंदो आहे पर पाण खे वरी साम्हूं बि हिते अचिणो आहे त उन हवाले सां पाण उहा गुफ़्तगू था करियूं हाणे साईं हलियो जो हू वियो त दुआ बि ॾिनईसि ससु खे बि चयईं सहेलियुनि खे बि चयईं पंहिंजो जोबन बि ॿुधायईंसि त केॾी हसीन ऐं जमील आहियां केॾी कमाल जी आहियां तोखे मुंहिंजो अहसासु नथो थिए तोखे मुंहिंजो को उनो नथो थिए ऐं तोखे का कशिश मूं मां नथी अचे ऐं सभई ॻाल्हियूं हुन सां उहा करे थी ऐं पोइ सहेलियुनि सां ॻाल्हि थी करे त मूंसां कीअं हानियो थियो आहे हलियो वियो आहे मुंहिंजो बंजारो हलियो वियो पोइ हू वरी हुनखे चवनि थियूं त भला तुंहिंजो इश्क कामिल आहे तुंहिंजो इश्क सचो आहे जा चर चाटून ॾे अदा थी वई दफ़ा साईं उस्ताद साईं जा चर चाटून ॾे इहा न ॻोहे सा सदू ॻोह करे पंहिंजे कांध जेका जर ते नथी वञे समुंड जे किनारनि ते नथी वञे पंहिंजे कांधनि जे लाइ ॾिया नथी ॿारे हुनजे लाइ सुखाऊं नथी ॿासे
सा सदू छाजू थी करे सदुनि ते के महबूब मिलंदा आहिनि छा ख्वाहिशुनि ते के महबूब मिलंदा आहिनि छा महबूब जिदोजहद स्ट्रगल मुसलसिल स्ट्रगल जे वसीले मिलंदा ऐं पोइ अॻियां थो किसो हले नसे तड़ होड़ा कन वायूं वणजारा जॾहिं वणजारा हलिया था वञनि ऐं हा हा सही नज़र साईं बेतन खे तव्हां थोरो गौर कयो नसे तड़होड़ा कनवायूं वणजारनि जूं सरतियूं सामूंडनि जा अॼु पिण चिकम चाक मारीन में फिराक पारे जूं फिरनि जा हाणे हू जो हलिया विया आहिनि त हाणे न उहे होड़ा आहिनि न वणजारा आहिनि न वायूं आहिनि ऐं जॾहिं मोटंदा हुआ न पंहिंजो वणजारा जॾहिं मोटंदा हुआ त कमाल जो कमु कंदा हुआ वॾो गोड़ ऐं शोर हूंदो हुयो नंढा पतेला उहे जेको पतेलनि मां माल पियो लहंदो हुयो ऐं वॾो माना फुल मतल हूंदो हो समुंड जे किनारे सां ऐं सामुंड जी वस्ती जे किनारे सां ऐं जेके पारूं ठहियल हुयूं जेके पतड़ ठहियल हुआ उनते वॾो गोड़ ऐं शोर बाबा वणजारा ते लथा आहिनि वॾो हिकिड़ो ख़ासि कल्चर हूंदो हुयो हाणे उते घोड़ा के न आहिनि उते घोड़ा ई न आहिनि उते जहाज़ ई न आहिनि उते उहे ॿेड़ा ऐं घोड़ा ॿई न आहिनि अॼु पिण चिकम चाक अलाह अकबर मारीन में फिराक पाड़े चूं पिरनि जा ओ पाड़े वारियूं इहो जेको फिराक आहे इहो जेको विछोड़ो आहे न उहो मूंखे वठे रहियो उहो मूंखे मारे रहियो ऐं बर्बाद थी रही ऐं पोइ वरी वक़्तु थो थिए समुंड जेको आहे सो केतिरनि वणजारनि खे लोड़े ॾिनो हुयो उहो हुनखे हुनजे ॿेड़नि बराबनि खे बि ओड़े छॾींदो समुंड जी वेड़ूं हुन सां वॾी वेड़ कंदियूं वणजारनि सां पर सिंध जो वणजारो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो मेरीन इंजीनियर हुयो हिकिड़े क़िस्म जो ऐं हू मेरीन इंजीनियरिंग जो एॾो त बाकमाल जेको आहे सो कारीगर हूंदो हुयो जो हुनखे ख़बर हूंदी हुई त कहिड़े वाह ते कीअं बुराब खे हलाइणो आहे कहिड़े वाह ते कीअं करिणो आहे सिर खे कीअं संभालणो आहे ऐं इहे सभई जेके गुर हुआ सामूंडी जहाज़ जा उहे सभई हुनखे ईंदा हुआ त हू वञी पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा पर कॾहिं कॾहिं समुंड में जॾहिं वेरूं चढ़ंदियूं हुयूं त उहे वणजारा वीचारा उहे उन्हनि खे समुंड नेड़े ॾींदो हुयो ऐं समुंड उन्हनि खे किरकाए हलियो वेंदो हुयो ऐं पोइ वणजारियूं उन्हनि बर्तननि ते पीउ समुंड जे किनारे ते पीउ जे ॻाल्हियूं कंदियूं हुयूं उहे अंत ॻाल्हियूं सैं नक लक सैं कजल भिनल ने सैं नक लक सैं कजल भिनल नेण सामूंडी के सेण की तो काल लगाया सामूंडी मूं सेण की तो काल लगाया छा त अंत मुंहिंजे नक जे बिल्कुलु सिध ते हू जेको समुंड में लक आहे जाबरू लक आहे हितां खां आहे ऐं उनखे कजल पियल हूंदो अखियुनि में इहे भला तूं गुज़रंदी त कोन ॾिठा पुछाऊं थी करे उनजी पंहिंजे वणजारनि जी पुछाऊं थी करे पंहिंजे कांध जी जेका असां पुछा थी करे त मुंहिंजो कांध भला छो न मोटियो आहे ॿियनि जा कांध वरिया आहिनि मुंहिंजो कांध छो न वरियो आहे इन ते हुन वटि हिकिड़ी पीड़ा ऐं दर्द ख़ैर मौज़ू तमामु वॾो आहे ऐं सिर्फ़ु अॼु इन करे लाइव आहे ऐं अवां सां गुफ़्तगू अर्ज़ु रखियमि त लतीफ़ साईं जो सिर्फ़ु सामूंडी खलील खोसो बि लॻे थो आयो आहे हाणे इन यार खे पाण ॾियूं था माना इहो एड थिए ख़बर न आहे अलाए छो असांजो इहो सिस्टम में इनवाइट खलील खोसे खे पाण इन्विटेशन मोकिलियूं था इनवाइट केतिरो थिए ऐं मोकिले अथव त माना क़बूल करे नेठ कमु कंदी हुजे सो खलील साईं सईद लगारी महबूब साईं बिस्मिल्लाह त सामूंडी सुर सरीराग इन्हनि खे असां थोरो गॾाए पढ़ंदासीं पर हिन सां हिकिड़ो ॿियो सुर कनेक्ट थो थिए बिस्मिल्लाह वालेकुम सलाम साईं सदा जी लतीफ़ साईं सही उन सां हिकिड़ो ॿियो सुर कनेक्ट थो थिए उहो आहे कापाए जेके आतण चून कत ताणिया दंद न निकिरे आतण चून कत ताणिया दंद न निकिरे पाणा रोई रत चरखो मूं चिक थियो आतण त मूंखे सड़नि पिया त आऊं कते न पई सघां कनेक्शन फेल ॾारायो न थियो अब्दुल्ला संजरानी हक महबूब बिस्मिल्लाह गुरब त इहो कनेक्टेड आहे सुर कापाइती सां जॾहिं उनखे असां घराए पढ़ंदासीं त न रुॻो असांखे विछोड़े मेलाप इन्हनि सभिनी जा मंज़र असांजे आॾो घुमी वेंदा
ऐं उहे सम्झ में ईंदा, पर उन सां गॾोगॾु सिंध जी मईशत, सिंध जो वापारु, सिंध जो कारोबार ऐं सिंध जो जेको सॼे परॾेह सां जेको पंहिंजो उथण वेहण हुयो, इहो समूरो असांजे साम्हूं अची वेंदो त हीअ अमीर सिंध, नबी जो सिरमला बिस्मिल्लाह बाबा, हीअ अमीर सिंध जेका समूरी दुनिया सां वापारु कंदी हुई। हीअ रुॻो असां लंका जो लतीफ़ साईं ज़िक्र कयो आहे, पर के मुड़ियूं मग़रिब आहे, उहो जेको सारंग वारो बैत आहे, ड्रिगे में जेको बैत आहे, उहो जॾहिं असीं पढ़ंदासीं त भला भिटाई खे सावनी जे मींहं जा रस्ता असांखे ॿुधाइणा हा छा? हमारे जो फ़लसफ़ो आहे वॾो हिन समूरे पे, के रमी वयूं रूम ते, के गुणनि मथे गिरनारे, वॾो बैत आहे, मूंखे एग्ज़ैक्ट यादि कोन्हे त केरु पढ़ां कोन थो। चीन, के काबिल, के कंधार, सभई शहर ॻणाए थो वञे, ऐं उन दौर में उन्हनि शहरनि में कहिड़े क़िस्म जी जेका सो अवामी जदोजहद थी रही आहे। अरिड़हीं सदी आहे, अरिड़हीं सदी में केतिरो हुयो सॼो जहान हले, ऐं अॻिते हली फ्रेंच रेवोल्यूशन थो अचे, ऐं इहे सभई शयूं लतीफ़ साईं खे ज़हन में आहिनि, ऐं उनखां आगाही उनखे हासिलु आहे। त ॻाल्हि खे पाण हिते ख़तमु था कयूं त सामूंडी बुनियादी तौर ते विछोड़े, मिलाप, दर्द, पीड़ा, इश्क जी इंतिहा खां वठी सिंध जे जेका मईशत आहे, सिंध जी जेका इकोनॉमी आहे, उन इकोनॉमी जो सुर आहे, जंहिंमें कपायतुनि जी कंट्रीब्यूशन आहे, जंहिंमें वणजारियुनि जी कंट्रीब्यूशन आहे, जंहिंमें मल्लाहनि जी कंट्रीब्यूशन आहे। ऐं इहो सब्जेक्ट बिना वरी अञा अलॻि आहे त मल्लाह, मीरबर, मुहाणो, माछी, इन्हनि जो कैफ़ियाती मानाऊं छा आहिनि? भला कंहिं कहिड़े किर्त जा एतिरा नाला थी सघनि था छा? थी सघनि था। किर्त हिकिड़ी न आहे, किर्त जो जेको दाइरो आहे उहो भले साॻियो हुजे, पर किर्त उन में मिसाल तौर हिकिड़ा उहे आहिनि गुराब हिकिड़ींदड़। हाणे हिनखे चइबो मीर बर, बर जा बादशाह, मीर बर जा मीर। मल्लाह वरी उहो आहे जेको नंढे पैमाने ते नंढनि ॿेड़नि में उहो सामान रखे हिक हंध खां ॿिए हंधि पहुचाए थो। करीम इलाइक़ो सही रमज़ान पंहिंजो दल फ़कीर उस्मान, फ़कीर उस्मान हक़ मौजूद बाबा आबाद हुजे। त अच्छा मुहाणो वरी जेको जावेद महर साईं, वालेकुम सलाम जावेद साईं, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, सभु ख़ैर आबाद हुजो। त हाणे इहे जेके कैफ़ियाती सूरतूं आहिनि, उन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। मुहाणो, माछी, मल्लाह ऐं उन सां गॾोगॾु मीर बर, हाणे इन्हनि जा इन जूं कैफ़ियाती माना, मिसाल तौर मीर बर जेको वॾा घोराब हकिले, वॾा पेड़ा हकिले, वॾा आहिनि उहे हकिले। मल्लाह जेको नंढा हकिले, नंढे पैमाने ते सामान हिक हंध खां ॿिए हंध ताईं पहुचाए, उनखे असीं पंहिंजो जेको आहे सो मल्लाह चवंदासीं। मुहाणो वरी असीं उनखे चवंदासीं जेको नंढा बतेला वग़ैरह हलाए। ऐं जेके मच्छी जा, जंहिंखे असीं माछी बि सॾींदा आहियूं, जेको मच्छी जो शिकार कंदा आहियूं, उन मच्छी खे हिक हंध खां ॿिए हंध ताईं खणी वञनि, त उन्हनि खे असीं इहो सॼा उनखे टाइटल मिलियल आहिनि। असां वटि कमु कोन्हे को बुनियादी तौर ते, असां सां अलमियो इहो आहे त असां वटि हिकिड़ो त जदीद बुनियादनि ते का तहक़ीक़ कोन्हे का, ॿियो त असां वटि हिकिड़ो तयन थियल आहे, दिमाग़ में हिकिड़ो असां वटि वेठल आहे त बाबा फलाणी शइ हीअं आहे, बसि उहा फाइनल आहे, उन ते नओं डिस्कोर्स आहे कोन। भिटाई साईं खे बि नओं डिस्कोर्स आहे कोन। भिटाई साईं खे अॼु ताईं असां रुॻो ईअं सम्झो आहे त उहा क्लासिकल दौर जो हिकिड़ो शाइर हुयो, हुन वटि जमालियात ऐं हुन वटि तजरीद ऐं एब्स्ट्रैक्ट ऐं आर्ट ऐं सभई शयूं मौजूदु हुयूं, पर चेतऊ शाइर हुयो। तंहिं करे हुन वटि को सिस्टम या का रिथा या को निज़ाम या का इन क़िस्म जी प्लानिंग मौजूदु को रही। हुनखे जितां आयो थियो उतां खां हुन शाइरी ते कई। तमामु घटि वॾो मुग़ालतो आयो, तमामु वॾो मुग़ालतो आयो त भिटाई जितां आयुसि थियो उते शाइरी ते कई। ही आशिक ज़र प्याक बेबसी वेसन घणो करे ऐं कातिल जा हमेशह हिराक लॻल लो लतीफ़ चए फना क्या फिराक तोड़े चिकन चाक तब आन सनन आमसी सिर साधान करे पुछ घर लोहार जो ढकन हेठि धरे मान गरीदे रुकसी। छा इहो ओचिती ॻाल्हि आहे? सिर खे साधान कर, उन खां पोइ लोहार जो घर पुछ, हमीद ॿुधाई बिस्मिल्लाह, उन खां पोइ लोहार जो जेको आहे सो घर पुछ। पहिरियां त सिर खे साधान कर न, सिर साधान कीअं थींदो? लोह जी उहा जेका मदी तव्हां ॾिसंदा आहियो न, लोहार वटि पियल हुजे, जंहिंजे मथां ॾाटरो ऐं पंहिंजो गोबो ऐं इहो रखे ऐं उन जे मथां धक वेठो हणंदो आहे। हाणे भिटाई जो कमाल ॾिसो, चलो सिर खे साधान कर त जीअं उनजे मथां रखियो उनखे ठोके, लोहार उनखे धक हणे
धक्कन हेठ धरे मां न गरींदे रुकसी। हू लोहार धक्कन हेठ धरे तोखे रुक सां गॾाए छॾींदो। हाणे बिज़ारियुनि ते जेका माना ई कोन थी ॾिसण में अचे, भला ईअं थींदो आहे छा त माण्हू पंहिंजो सिर वञी साधारण बनाए? ईअं थींदो आहे छा? कोन थींदो आहे। पर अचो त पाण हिनखे गहराई में हिकिड़े बैत खे पाण ॾिसूं था, घणा अणगणिया बैत आहिनि। छाकाणि त पिढ़ाई खे असांखे डिस्कोर्स जी असां वटि ज़रूरत पेश कोन आई आहे। जेकॾहिं आई आहे त उन ते 1960 खां पोइ सरकारी कब्ज़ो आहे। तव्हां 1947 खां वठी 1960 वारा जेके मकाला बि पढ़ंदो, तव्हां दंग रहिजी वेंदो त भिटाई छा हो। भिटाई ते ॻाल्हायो कीअं वेंदो हुयो, भिटाई ते डिस्कस कीअं थींदो हुयो। पर उन खां पोइ सरकार ॾिठो त भाभी शाइर आहे ऐं कमाल जो शाइर आहे, ही त हिन जो रहबर आहे, फ़िक्री रहबर आहे, तंहिं करे अचो त कब्ज़ो कयोसीं। ईअं असांजे फ़िक्रनि ते कब्ज़ा थिया आहिनि, असांजे ज़मीरनि ते कब्ज़ा थिया आहिनि, असांजे वसीलनि ते कब्ज़ा थिया आहिनि, असांजे माण्हुनि ते कब्ज़ा थिया आहिनि। असां वटि ख़रीद फ़रोख्त जी बाज़ारूं लॻियूं आहिनि। ला नसे मोन वणनि में नसे कातारियूं, फसियो बाज़ारियूं हेड़ो लूं थी। अॼु सिंध जी इहा हालत आहे। अॼु असां सिंध जे उन दौर में रही रहिया आहियूं जिथे हेड़ो लूं थी। असांजो जेको हींअरो आहे अंदरि आहे न, उहो लूं थी रहियो आहे, ॻरी रहियो आहे, पची रहियो आहे। ऐं असां हुन डिस्कोर्स ॾांहुं वञण जे लाइ तयारु कोन आहियूं। असां तइ करे छॾियो आहे त बाबा भिटाई क्लासिकल दौर जो शाइर हुओ, हा ठीकु आहे, इहो सुठा बैत चवंदो हुयो ऐं हुनजी जमालियात ॾाढी ख़ूबसूरत हुई, तख़य्युल ॾाढो ख़ूबसूरत हुयो ऐं हुनजी तजरीद ॾाढी ज़बरदस्त हुई। पर असां करे इहो कोन सोचियो आहे त ओभर शाइरी जो खंड आहे, इहो असां हिन ते कॾहिं गौर कोन कयो। असां ओलह जा मुतासिरीन हुआ, ॾाहप जो इनकारी न आहियां। ओलह जी ॾाहप कमाल दर्जे जी ॾाहप आहे, ख़ैर ॾाहप जी का जागरात थींदी कोन्हे का, पर उनजी जेका ॾाहप जो डिक्शन हुयो, उहो डिक्शन नाविल हुयो, कहाणी हुई, शाइरी हुई ऐं ॿियूं जेके अदब जूं सिंफ़ूं आहिनि, हिस्ट्री हुई, तारीख़ हुई, ख़्यालनि जी ॾे वठि हुई। असां वटि इहे साॻिया सभई मामला ओभर तरफ़ शाइरी में हुआ। नतीजे में असां जेको पंहिंजो फ़िक्र पेश कंदा हुआसीं या करियूं था त उहो शाइरी में थींदो हुयो। तंहिं करे भिटाई खे को क्लासिकल चई ऐं असीं हुनखे नज़रअंदाज़ कयूं त इहो पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणण बराबरि आहे। न रुॻो पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणण बराबरि आहे, पर जेका क़ौमी वजूद आहे उनखे कंध वारी कुहाड़ी हणी शहीद करण जे बराबरि आहे। क़ौमी वजूद ऐं बका खे शहीद करण जी आहे असांजी इहा हिकिड़ी अहिड़ी नादानी आहे जेका असीं करे रहिया आहियूं। तंहिं करे भिटाई जे नए डिस्कोर्स जी ज़रूरत आहे। डिस्कोर्स माना अचो त भिटाई खे नए सिरे सां तलाश करियूं, उनखे नए सिरे सां इन बैत वांगुरु। हाणे इहो बैत छा आहे? सिर सांधाण करे पुछ घर, पाण मौज़ू त हटी विया आहियूं। सिर सांधाण करे पुछ घर लोहार जो, धकनि हेठि धरे मान गरींदे रुकसी। चए थो पहिरियां त सिर खे सांधाण कर, पोइ लोहर वटि वञ, लोहर माना रहबर वटि वञ, जेको तुंहिंजो अॻुवान आहे, जेको ॾाहो आहे, जेको सियाणो आहे, जेको सम्झ भरियो, हुन वटि वञ। हू छा कंदो? तोखे धक हणंदो, धक खे हथोड़े जा कोन हणंदो। असांखे सम्झणु घुरिजे धक खे हथोड़े जा कोन हणंदो, हू लफ़्ज़नि जा धक हणंदो। पहिरियां त सिर खे सांधाण करणो आहे, इहो तइ करे निकिरणो आहे त आउं सम्झण जे लाइ वञी रहियो आहियां, सिखण जे लाइ वञी रहियो आहियां, मूंखे परख जे लाइ वञी रहियो आहियां। मूंखे परखणो आहे त समाज छा आहे, काइनात छा आहे, माण्हू छा आहे, इंसान छा आहे, मोहबत छा आहे, अज़मत छा आहे, माण्हू जी इज़त छा थींदी आहे, इहो मूंखे सम्झणो आहे। पहिरियां इहो तइ करणो आहे, पोइ लोहार ॾे वञिणो आहे जेको असांजो रहबर आहे, जेको असांखे सम्झाईंदड़ आहे। हाणे उहो छा कंदो? धकनि हेठि धरे मान गॾींदे रुकस में, जॾहिं रुक सां तोखे गॾींदो तूं तराड़ बणिजी पवंदे, तूं तलवार बणिजी पवंदे। हिकिड़ी अहिड़ी तराड़ जेका ही आम तराड़ न जेका असीं ॾिसूं था, उहा तराड़ न, पर शऊर जी हिकिड़ी अहिड़ी शानदार तराड़ जो तव्हां जॾहिं बि कंहिंसां गुफ़्तगू कंदो तव्हां हुनखे कैद करे वठंदो ऐं तव्हां पंहिंजी ॻाल्हि हुनखे सम्झाए वठंदो। उहो एतिरी तिखी ऐं एतिरी शानदार गुफ़्तगू हूंदी जो तव्हां माण्हुनि खे पंहिंजी ॻाल्हि पहुचाए सघंदो। त इहो लतीफ़ जो सिस्टम आहे, इहो लतीफ़ जी रिथा आहे, इहो लतीफ़ जो मनसूबो आहे। बसि मां ख़तमु थो करियां 2 मिंट। इहो लतीफ़ साहिब जो मनसूबो आहे। उन मनसूबे ते न रुॻो कमु करण जी ज़रूरत आहे, पर उन ते असांखे गौर करण जी बि ज़रूरत आहे ऐं उन ते असांखे अॻिते वधण जी बि ज़रूरत आहे। ॿियो अॼुकल्ह असां वटि हिकिड़ो ट्रेंड आहे त बेत 100 सवा यादि करे छॾियूं, पोइ हुनजी खंदी खणूं, बेत पढ़ूं, पोइ चऊं वाह 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 वाह। अड़े बाबा, भिटाई जो यादि हाफ़िज़ थियण जी ज़रूरत कोन्हे का, भिटाई जे फ़िक्र खे सम्झण जी ज़रूरत आहे। यादि हाफ़िज़ थियणु बेका ख़राबु ॻाल्हि कोन्हे।
हले यादि हाफ़िज़ थियो, पर जेको लतीफ़ साईं चई रहियो आहे उन ते त गौर करियो। उन ते जॾहिं गौर कंदो तव्हांजे लाइ फिक्री रस्ता खुलंदा, तव्हांजे लाइ हर तरह जा जेके वजूदी मसइला आहिनि, जेके क़ौमी वजूदी मसइला आहिनि, जेके समाजी मसइला आहिनि, जेके सियासी मसइला आहिनि, उन सभिनी जा अव्हांखे हल दसंदो। मूंखे उमेद आहे तव्हां अॼोकी कचहरी खे शेयर कंदो, पंहिंजे परिवार खे शेयर कंदो। मिसकीन कम कुल माण्हू जेका गुफ़्तगू कई आहे उहा ॿियनि दोस्तनि ते तव्हां पहुचाईंदो। ऐं पाण मोकिलायूं था हक़ मौजूद जीअं सिंध, जीअं लतीफ़ ऐं जीअं आलम इंसानियत।